अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश डीबा क्लास में खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असांजो टॉपिक आहे चेंजिंग कंपाउंड फ्रैक्शन टू इम्प्रॉपर फ्रैक्शंस। चेंजिंग कंपाउंड फ्रैक्शन टू इम्प्रॉपर फ्रैक्शन मतलब गॾियल अणपूरनि खे उबते माना गैर नातिक में बदिलायो। अॼोको टॉपिक जेको पाण जो आहे गॾियल अणपूर खे पाण मटाईंदासीं उबते अणपूर में, या उबते अणपूर जो ॿियो नालो आहे गैर नातिक अणपूर। कीअं अचो त पढ़ूं। हाणे पहिरीं पाण पढ़ियो आहे त गॾियल अणपूर में छा हूंदो आहे, ॿ पार्ट हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे, हिन पार्ट खे चइबो आहे होल नंबर, ठीकु आहे, सॼो अदद। ऐं ॿियो पार्ट जेको आहे हुनखे पाण चवंदा आहियूं प्रॉपर फ्रैक्शन, माना सुबतो अणपूर। हाणे जॾहिं सॼो अदद ऐं प्रॉपर फ्रैक्शन ॿई मिली वञनि था त छा था ठाहिनि, असांजो गॾियल अणपूर ठाहिनि था। हाणे पाण छा था करियूं, गॾियल अणपूर खे कीअं मटाईंदासीं गैर नातिक अणपूर या उबते अणपूर में। हाणे छा कंदासीं, सभ खां पहिरियां त ॿ सॼा पढ़ंदासीं कि इनके 2 सॼा 3 भाङे 5, 2 सॼा 3 भाङे 5। हाणे छा कंदासीं, ही जेके सॼा जेके आहिनि उनखे डिनोमिनेटर सां पाण छा कंदासीं, ज़रब कंदासीं। पोइ हिननि जो जेको जवाब ईंदो हुनखे वरी नुमरेटर सां जोड़ कंदासीं। मिसाल 2 जो खोड़ो पढ़ंदासीं, 5 चकर 2 पंजा 10। त छा कंदासीं, ईअं बि लिखी सघूं था, हिनखे 2 5 जेको डिनोमिनेटर आहे हुनखे मथे, पोइ छा कंदासीं, ही प्लस जी साइन ॾींदासीं, 3 जेको आहे इहो लिखंदासीं। हाणे छा थियो, 2 ज़रबिया 5, 2 ज़रबिया 5 प्लस 3, 2 ज़रबिया 5 प्लस 3। हाणे जेको डिनोमिनेटर आहे उहो साॻियो लिखी छॾंदासीं। हाणे 2 पंजा 10 प्लस 3, 10 प्लस 3 3, 10 3 घणा थिया 13। डिनोमिनेटर साॻियो रहंदो, जवाब छा आयो 13 भाङे 5। प्यारा ॿारो, जीअं पहिरीं पाण छा कंदासीं, सॼे अदद खे डिनोमिनेटर सां ज़रब कंदासीं, पोइ जेको नुमरेटर आहे हुनखे छा कंदासीं, जोड़ कंदासीं। पोइ जोड़ कंदासीं त पाण खे छा थो मिले, 2 पंजा 10 प्लस 3, त 10 ऐं 3 घणा थिया 13, 13 ऐं डिनोमिनेटर साॻियो रखंदासीं, 13 भाङे 5। अहिड़े हिसाब सां ॿियो मिसाल आहे 6 सॼा 6 भाङे 7। हाणे 6 सॼा 6 भाङे 7 खे पाण सिंपल कहाणी, हिनखे ज़रब कंदासीं, 6 ज़रबिया 7, हिनखे इंसां हिनजे ज़रब सां जोड़ कंदासीं, डिनोमिनेटर साॻियो, 6 सता 42 प्लस साॻियो 6 भाङे 7। हाणे 42 6 घणा थिया 48 भाङे 7। हाणे चेक कंदासीं, छा 7 जो खोड़ो 48 खे लॻे पियो, 7 सता 49, लेकिन हिते 48 आहे त कोन थो लॻे, त पाण सम्झी वठो इहो पाण जो जवाब। हाणे छा था करूं, पाण हिननि गॾियल अणपूरनि खे पाण उबते अणपूर में तब्दील करूं पिया या गैर नातिक में तब्दील करे रहियो। हिते पाण छा हुयो, 6 सॼा 6 भाङे 7 खे जॾहिं पाण उबते अणपूर में मटायोसीं त 48 भाङे 7 जवाब आयो। हाणे टियों मिसाल आहे, जीअं 10 सॼा 1 भाङे 12। त छा कंदासीं, हिनखे 10 खे 12 सां ज़रब कंदासीं, प्लस छा कंदासीं, मथियों अंश डिनोमिनेटर साॻियो थींदो, 10 12 120।
प्लस 1 120 प्लस 1 छा थियो 121 भांगे 12 इहो जवाब थियो। हाणे छा कयो 10 सजा 1 भांगे 12 खे जॾहिं गॾियल अणपुर खे पाण मटायोसीं त पाण जवाब छा आयो उबतो अणपुर 121 भांगे 12 121 अपॉन 12। अहिड़े सां चौथों पार्ट आहे पाण जो 8 सजा 5 भांगे 7 की पढ़ंदासीं 8 सजा 5 भांगे 7। हाणे हिन खे साॻे तरीक़े सां हिननि खे ज़रब 8 ज़रबिया 7। हाणे हिन जे जवाब में जेको हूंदो हुनखे पाण छा कंदासीं प्लस प्लस 5 डिनोमिनेटर साॻियो। हाणे ॾिसो छा थो थिए 7 अठा 56 प्लस 5 डिनोमिनेटर साॻियो। हाणे 56 5 घणा थी विया 61 भांगे 7। हाणे छा 7 जो खोड़ो 61 के वंडे थो 1 7 7 2 7 14 8 7 21 4 7 28 5 7 35 6 7 42 7 7 49 8 7 56 9 7 63। हाँ 63 के 7 जो खोड़ो लगे तो लेकिन 61 के 7 जो खोड़ो कोन तो लगे थे। हाणे जब गॾियल अणपुर पाण जो हुयो 8 सजा 5 भांगे 7 के तब्दील करे छॾियो पाण गैर नातिक अणपुर में या उपते अणपुर में 61 भांगे 7 मतलब छा थियो चेंज करे छॾियो कंपाउंड फ्रैक्शन के इम्प्रॉपर फ्रैक्शन में। प्यारा बारो त प्रॉपर इम्प्रॉपर कंपाउंड जो कॉन्सेप्ट तव्हांखे अॻे ई असां अगली वीडियो में ॾिनो आहे न त पोइ तव्हां प्लेलिस्ट में जेको आहे ॾिसी सघो था। ऐं हाणे जेको आहे पाण कयोसीं कंपाउंड खे कन्वर्ट इम्प्रॉपर फ्रैक्शन में। महिरबानी।